साईं असद कुरैशी साहब जिन जे लाइ हम सब मिलकर गाएंगे जब प्यार की धुन में एकता, हम सब मिलकर गाएंगे जब प्यार की धुन में एकता, इंसानों की एकता, दिल वालों की एकता, इंसानों की एकता, दिल वालों की एकता। ऐं साईं असद कुरैशी खे असां गुज़ारिश कंदासीं त कुझु डायलॉग अवां जा ऐं कुझु ॻाल्हियूं अवां जी मुख़्तसरी सही हिकु मिंट जे लाइ तव्हां सां अचनि ऐं मुख़ातिब थियनि मोहतरम असद कुरैशी साहब। साईं को डायलॉग का ॻाल्हि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं हिते जेके बि महिमान आया आहिनि, साम्हूं वेठल आहिनि, स्टेज ते वेठल आहिनि, मुंहिंजी वॾी भेण अदी माताब चना साहिबा, अॼु ही टियों एवॉर्ड मां वठी हैट्रिक मुकमिल कई आहे। तव्हां सभिनी जो मां थोराईंदो आहियां ऐं सभु 11वीं सालगिरह जेका आहे एकता अख़बार ऐं टीवी इन सॼे सथ खे मुबारक ॾियां थो। जेके हिते मुंहिंजा दोस्त आया आहिनि जिन मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कई आहे, उन्हनि जो बि निहायत दिली खे तव्हां शुक्रियो अदा कयां थो। वॾी महिरबानी। जीए सिंधी। डायलॉग जेके आहिनि उहे विसरी विया। एकता अख़बार जो रिपोर्टर आहे जामशोरे जो मोहतरम वकार अब्बासी साहब, वो अजरकनि जा कुझु तोहफ़ा खणी आयो आहे असांजे मौजूद दोस्तनि जे लाइ, त हुनजी दिल आज़ारी न कंदासीं। ऐं हिन मौक़े जो फ़ाइदो वठंदे मां वकार अब्बासी खे गुज़ारिश कंदुसि त उहे स्टेज ते अचनि ऐं एकता मीडिया ग्रुप जे सरवाण मोहतरम महबूब अब्बासी साहब जिन जे लाइ जेको अजरक खणी आया आहिनि उहो खेनि ओढाइनि। जावेद महर साहब जिन जे लाइ अजरक जो तोहफ़ो आहे। असांजो ही दोस्त जामशोर